मज़ीद वीडियोस के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन्न सय्यदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह व कूनू मअस्सादिकीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तजीबू लिल्लाहि वलिर्रसूल इज़ा दाअकुम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। हज़रत बेटा साहब रहमतुल्लाह ताला अलैह इरशाद फरमाइंदा गिलता मीरा शाह मदद कर अच्छी ओखी अवेर लिल्लाहि लॻु लतीफ़ चए भर पासी अॾे पेर औलाद अली शेर अॼु कर का माड़ मुरीद ते। बिरादरान इस्लाम, प्यारी जमात सगोरी, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा असाई तव्हांजे मथां वॾा एहसान ऐं करम नवाज़ी आहे जो अॼु वरी रब करीम जी मेहरबानीअ सां हिते वरी महफ़िल मीलाद भी छो आ त पीरन जे पीर सोने अब्दुल कादिर जीलानी शहंशाह बगदाद जो उर्स मुबारक भी आहे। अजीजाने गिरामी स्टेज ते तमामी फुकरा हजरत अल्लामा साईं मोहम्मद यासीन अशरफी साहब ऐं असांजे इन मेयर शहर जी सूह असांजो पीरी प्यारो दोस्त सखी हजरत किबला साईं पठान महेसर साहब उहे भी तशरीफ फरमा चाहन। अल्लाह साईं संदन जी उम्र में बरकतों ता फरमाया। असां उनके इन जलसे में भली कार चऊं था। अजीजाने गिरामी कुरान करीम जी
एक आयत सगोरी आयतूं सगोरियूं मां तमाम प्यारी जमात जे सामो तिलावत कयूं अथम पर हाणे मेहरबानी कयो जो दुरूद जी दरखास्त थे त पोइ अहिड़ो दुरूद पढ़ो जो मुझे महेसर गुलाम नबी महेसर चवान फरमाए तो फरियाद हिते करत मदीने में बुधे थो फरियाद हिते करत मदीने में बुधे थो खणी नेण मुबारक को मोहम्मद बीड से तो सल्लल्लाहु अलैहि जमायत वडिया आवाज भी वडो हो जी मदीने वारे साईं जो एकड़ो सहाबी नमाज में भी रहा हुजूर पाक उन्हनि के फरमायो अचो सद कयई उनके त हेडे वरी नमाज में भी रहो वरी बीहर मुस्तफा उनके सद कयो त हेडे टियों भेरो भी मुस्तफा करीम उनके सद कयो नमाज में हुयो जद सलाम वराए अल्लाह ताला जिब्रील के फरमाए जिब्रील जी मुझा रब करीम यो मुझे आका जो गुलाम यो सलाम वराए मुझे दिल बर नबी जी दरबार में इंदो पैरों पैरों मुस्तफा जी बारगाह में अज कुरान पाक जी आयत खणी वन जे मुझा मौला छा खणी वन्या अल्लाह फरमायो या अय्यो हल्लज़ीना आमनुस्तजीबु लिल्लाहि वलिर्रसूल इज़ादाकुम हबीब जे करीब जरी मलायो सरकार उनके फरमायो मां तो के सड कयो छा तू मुझो आवाज कोन बुधो अर्ज के या रसूल अल्लाह मां नमाज जी हालत में बीठो से दिल चयो त मां नमाज का फारिग थी करे तो मदीने वारे जी दरबार में वनी पहुंचा तो हबीब इन जे करे देर थी वई अल्लाह ताला कुरान पाक मोकलियो हबीब फरमायो अल्लाह ताला कुरान मोकलियो त ईमान वारो जने तवा के अल्लाह अल्लाह जो रसूल सद करे पो भली तमा बैतुल्लाह जे तवाफ में छो न होजो पो भली तमा अल्लाह जे नमाज जी हालत में छो न होजो मां तो के सद कयो तो मुझे सदते मोटी अची हां जेतिरियूं रकातूं पढ़ई बकाया जेतिरियूं रकातूं तुजू बचो मां मुस्तफा जे कम सां वनी हां कलाक लगई हां अध कलाक लगई हां मोटी अची हां जेतिरो वक्त मां मुस्तफा करीम जे कम में गुजारी हां ओतरो वक्त रब जी जात तो जो इबादत में लिखी छड़े राजा चो वने के जे कम सा पियो मदीने वारे जे कम साहबा के जे कम सा गालायो मुस्तफा जे कम सा पियो वने आलम स्टेट दे वेठा हुलन का पुछा कयो कुरान तो चए त लिल्लाहि वल रसूल जडे तवा के अल्लाह है उन जो रसूल सद करे हाने तवा पान फैसलो कयो तो उनके सद त अल्लाह को न कयो हो उनके सद कयो त आमिना जे लाल सद कयो मालूम थियो त जेके मदीने वारो सद कंदो वा जण त उनके अल्लाह जी जात सद कंदी आ ओ मुझा दोस्तो आलम इस्लाम जे अंदर मालूम थियो त मदीने वारे जो सदण यो रब जो सदड़ा हाउ जे मुस्तफा सद करे भली तू नमाज जी हालत में हुजी नमाज मुस्तफा ता कुर्बान कर जे बैतुल्लाह जे तवाफ में हुजी त बैतुल्लाह जो तवाफ मुस्तफा ता कुर्बान करे छड़े जे कुरान पाक जी तिलावत में हुजी आमिना जो लाल तो के सद करे तो कुरान पाक के बंद करे अखियुनि सां लाए करे मदीने वारे जे हुक्म ते हाज़िर छाजे करे जो मुस्तफा जो हुक्म जण त मुझे अल्लाह जो हुक्म हूंदो अब आई आए ना मदीने वारे जो हुक्म जण अल्लाह जो सुभान अल्लाह ऐ हबीब अल करीम एतरा करीम जो उन्हनि जी गुलामी मिली वनी त बेड़ा ही पार थी वजे राजा चओ न सुभान अल्लाह मुझे मिल गई है
दो आलम की शाही मुझे मिल गई है, दो आलम की शाही गुलामों में भी मेरा नाम आ रहा है, मुझे मिल रही है, मुझे मिल गई है, दो आलम की शाही गुलामों में भी मेरा वो नाम आ रहा है। गुलामी केड़ी जो मदीने वारो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में एकड़ो यहूदी आयो, अर्ज के या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां व्यापार करण थो वञा, मां कारोबार करण थो वञा, ओ मुंहिंजा दिल पर हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मांखे हिकड़ी न्याणी आ, इहा मां तव्हां जे हवाले कयूं थो वञा, हबीब मुंहिंजो तव्हां जे मथां ईमान कान्हे, मां तव्हां खे नबी करे त कोन मञंदो आया, पर मुझा दिल पर मोहम्मद करीम मुझो ईमान आ त तव्हां नंग रखंदड़ आयो, गरीबन यतीमन मजदूरन जी यावरी करण वारा नबी आयो, तव्हां मिस्कीनन जी मदद कंदा आयो। हबीब फरमाए यहूदी तू पंहिंजी न्याणीअ सां वटि छॾे वञ, जेतिरो वक़्तु हलियो वञी तुंहिंजी मर्ज़ी आ, तुंहिंजी न्याणी असां वटि अमानत हूंदी, छो जे मां मोहम्मद करीम आयो ई गरीबन खे पालण जे लाइ आया। वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह। हाणे वञे काॾे पियो? बादशाही करण, कारोबार करण, व्यापार करण। ओ मुंहिंजा दोस्तो व्यापार जी हालत में वञे पियो, हबीब जी बारगाह में वो यहूदी पंहिंजी न्याणी छॾियूं हलियो वियो, 2 महीना गुज़री विया, उन औरत मदीने वारे खे ॾिठो, हबीब करीम निमाज़ ते निकिरी अचण, दरवाज़े ते बीठी आ, वरी हबीब निमाज़ ते वञण, वरी दरवाज़े ते बीठी आ, हाओ हिकिड़े ॾहाड़े अर्ज़ कई या रसूल अल्लाह अज मुझी दिल थी चवे तो मुखे कलमो फराए मुसलमान बना। हबीब फरमायो अम्मा तोखे पंजो बाबो मां मोहम्मद अरबिया वट अमानत करे छड़े वयो आ। उन न्याणी चो या रसूल अल्लाह मुझी कब्र में मुझो बाबो कोन हलंदो, अकेली मां वेंदस, अज दिल थी चवे पंजे गुलामन में मुझो भी नालो लिखाए छड़, जियां क़यामत वारे जहाड़े मां मुस्तफा जे गुलामन में अल्लाह मुखे उतारे। सुभान अल्लाह के में उतारे? गुलामन में उतारे। पान फरमाया बा ठीक आ, जे चवी थी त कलमो भरे मुसलमान थिया। उन वक्त में हबीबन जी तरबियत थींदी थी वने। अदा मां तव्हां खां थो पुछां मुस्तफा जे पाक चेहरे ॾे तव्हां ने हारियो, जंहिंजे चेहरे खे रब करीम फरमाए वॾो हा वल्लैल इज़ा सजा। ओ मुंहिंजा प्यारा नबी मां अल्लाह के तुझे पाक चेहरे जो कसम आ, खुदा जो कसम आ, 2 महीना गुजरी वया, हबीबल करीमन ते मुसलमान थी वई। हुन जो बाबो जरी बनायो, पारो पैरो चई त मां पंहिंजी न्याणीअ सां मिला, उन खां बाद में ॿिया कम बाद में कंदुसि। पंहिंजी न्याणीअ वटि आयो, दरवाज़ो खड़के जीअं मां अरबे रुपया मां कमाए आयो, पर छा कयां अखियुनि जी रोशनाई ख़त्म थी वई आ। अब घणा कमाया अरबी रुपया। साईं रेगिस्तान जो इलाइको, मिट्टी इलाइको, तो अखियुनि खे त दर्द थे ही थे न। चो सुभान अल्लाह, दिल खोले चो सुभान अल्लाह। अल्लाह वो वक्त परे ना है जो मदीने हलंदा से। वॾे आवाज़ सां चो सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद आज़म हज़रत पीर मिठा साईं चो सुभान अल्लाह। वॾी दर्द मां दुआ कई आ। जाता फरमाए साईं फरमाइंदा नूर भरी दरबार शाला दिखावे किस्मत हो अरबी दा दीदार जीदे करावे किस्मत हो नूर भरी दरबार शाला दिखावे किस्मत। दरवाजो खड़काए न्याणी बाहर निकली आई आ, चतो अम्मा अरबे रुपया कमाया पर अखियुनि मां रोशनी खत्म थी वई आ। वॾा प्रोफेसर ॾिठा अथम, डॉक्टर
डॉक्टर दिठा थन पर अञा ताईं मुंहिंजी अखियुनि जो इलाज नथो थिए। न्याणी थी फरमाए बाबा जे नाराज़ न थी त तुंहिंजे अखियुनि जो इलाज मूं वटि आहे ऐं तुंहिंजे अखियुनि खे रोशनी अता कंदड़ डॉक्टर भी मूं वटि आहे। बुधो उन यहूदियानी जो कीधो अम्मा आयशा सिद्दीक़ा जो सुभान अल्लाह। अम्मा आयशा के जी अम्मा दे खबर हबीब केडी मलईंदा पान फरमाया हानी हबीबा हजा वया अज रात मुस्तफा मुंडे को नईंदा। अम्मा हफ्सा दे हजा वीदा पान फरमाई अब्बा तोखे केड़ी जरूरत आ। जी अम्मा मुंजो बाप बाहर बीठो आ अखियुनि खां अंधो थी वयो आ किताब लिखंदा। उन न्याणी छा कयो जो मदीने वारो जे दरवाजे ता ईंदो वींदो हो उन मुस्तफा जे कदमन जी मिट्टी खई मिट्टी मुस्तफा जे कदमन जी मिट्टी खाई पलांट में बधी पी के चे बाबा मां तव्हां जे लाइ दवा खणी आई आहियां। पी पुछे बाबा हे काॾों तव्हां थी थई अखियुनि खे लॻाए रोशनी अची वई। चे बाबा ॿुधाईंदी सां कावड़ कंदे जी कावड़ कोन कंदुसि। चे बा जे नबीअ जे घर में छॾे वियो आहे हीअ मिट्टी उन मोहम्मद करीम जे कदमनि जी मिट्टी आहे। अब को चोटी जो निभागो या मुखे मिट्टी खपे ही न जल्दी कर छुरी खणिया पर अल्लाह के भी त पंहिंजे दिल पर जी लज रखणी आ न चो सुभान अल्लाह। अब यार हर के प्यारो हूंदो मदीने वारो भी तरफ के प्यारो वठी जो किताब लिखंदा छुरी हणे अखियुनि खे त छुरी लगे ही कान। मुस्तफा जी दरबार में आयो सरकार जी बारगाह में या रसूल अल्लाह तव्हां जे कदमनि जी मिट्टी मां पंहिंजे अखियुनि खे लगाई त अखियुनि खे रोशनी अची वई पर जे कढण पियो चाहियां त निकिरे न पई। हुजूर फरमायो कीअं निकिरंदी मुंहिंजो नूर इस्माइल जे वजूद में हुयो अल्लाह ताला उनखे कोण खां बचाए छॾियो। मुंहिंजो नूर इब्राहिम जे वजूद में हो भाउ जे सैण खां बची वियो। हाणे मुंहिंजे कदमनि जी मिट्टी तुंहिंजे अखियुनि में लगी आहे ऐं अखियुनि खे छुरी लगे इहो थी नथो सघे। हाणे तव्हां ॿुधायो फ़क़ीरो जंहिंजे कदमनि जी मिट्टीअ में एतिरो कमाल आहे इहो मदीने वारो दुआ घुरे त रब जन्नत ॾींदो या न ॾींदो। छो भला तव्हां ॿियनि खे न आहे वञणो छा राजा चओ सुभान अल्लाह। जेकॾहिं मदीने वारो दुआ घुरे त बेड़ा ही पार थी वञे। राजा चओ न सुभान अल्लाह दिल खोले चओ सुभान अल्लाह। आका जी दरबार में हिकिड़ो ॿियो यहूदी आयो अर्ज़ कई या रसूल अल्लाह ॿुधाए त मुंहिंजे हथ में छा आहे। हबीब करीम फरमायो मां छो ॿुधायां तू इन खां पुछा कर त मां केरु आहियां। मुंहिंजा दोस्तो हुन यहूदी छा कयो जो गोह मारे गोह जो सॼो सामान ख़त्म करे खाक करे आमिना जे लाल जी पाक दरबार में खणी आयो। हबीब फरमायो मां छो ॿुधायां इन खां पुछ त मां केरु आहियां। हबीब फरमाया नब ऐ गोह हुजूर गोह खे सॾणु शुरू कयो। अल्लाह ताला गोह जे अंदर साह खे विझणु शुरू फरमायो। यार जेके मदीने वारो सॾे त आहे जेके मदीने वारो सॾे मुर्दा बि ज़िंदा थी पर फरमाई मां छो ॿुधायां इन खां पुछा मां केरु आहियां। गोह में साह पइजी वियो। हुजूर फरमाए ॿुधाईस त मां केरु आहियां। वो जवाब ॾिनो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह मां शाहिदी थी जा त तूं अल्लाह जो नबी आ। इन मोजज़े खे ॾिसी उहो यहूदी कलमो भरे
मुस्तफ़ा ते मुसलमान थी वियो। मुस्तफ़ा जो मौजूदो ॾिठई तो खुदा जो कसम अॻियन नबी जी ज़िंदगी पढ़ो ऐं हिन नबी जी ज़िंदगी पढ़ो। असांजे नबी जेको दीन फैलायो आ मुस्तफ़ा इखलाक ते दीन फैलायो आ। अब छाते फैलायो आ इखलाक ते दीन। ऐं इखलाक छाके चइबो आ जो मदीने जो घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दरबार में जेको भी साइल सवाल खणी अचे मुस्तफ़ा करीम जी दरबार में खाली न मोटे। खुदा जो कसम मुस्तफ़ा जी दरबार में हिकड़ो शख्स सवाल खणी आयो। अर्ज़ की या रसूल अल्लाह मां गरीब मुझी मदद कर मिस्कीन आया। मुस्तफ़ा करीम मुझी मस्जिद खां वठी जबल उहद ताईं जेके बकरियूं आहिनि ये सब मां मोहम्मद फरमाए। अदा ॾाढा सुभान अल्लाह चओ त हुन वरी सोचो त मूंते हबीब एतिरो कीअं ॾींदा। शायर चेतो आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया पड़ गई जिस पर नजर बंदे से मौला कर दिया। मुस्तफ़ा फरमाए साहबी जी मुझा आका तो मुखां घुरियो आ पंहिंजे ग़रीबी जे शान ते मां मोहम्मद अरबी अता कयो आ तोखे नबुवत जे शान ते जो सुभान अल्लाह। मालूम छो त मदीने वारे जो खैर अॼु बि जारी आहे। राजा चो न सुभान अल्लाह। मुस्तफ़ा जो खैर अॼु बि जारी आहे पर अंदर वारियूं अखियूं हुजनि त मुंहिंजा मिठा अखियूं धार अबू बकर सिद्दीक़ वारियूं अखियूं धार उमर फारूक वारियूं अखियूं धार उस्मान गनी वारियूं अखियूं धार हैदर करार वारियूं अखियूं धार। त तोखे ख़बर पए त इश्क छा चइबो आहे। राजा सुभान अल्लाह। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।